चाचा जो मथियों चप वाश तां कपजी वियो, खुर्दम लॻण सबबि केपराटीअ वटां मथो फाटी पियसि ऐं साॼे पासे वारियूं ॿ पासीरियूं ज़रबजी पियसि। 15 ॾींहं इस्पताल में दाख़िल रहियो। अहिड़े नमूने संदसि वेहण ऐं पोइ ज़ख़्मी थियण मूंखे न वणियो हो। मूंखे ख़बर हुई त फूह जवानीअ में हू पंहिंजे दोस्त परशोत्तम जे घर ॿाहिरां 5 ॾींहं ऐं 5 रातियूं लाॻीतो फसादनि सां अकेले सिर विड़ियो हो। पर तॾहिं हू जवान हो, पंहिंजी उमिरि वारे कंहिं बि जवान खां वधीक औरच ऐं ताक़तवर हो। कैफेटेरिया ॿाहिरां जॾहिं हू विड़ियो हो तॾहिं 50 जे लॻभॻि हो। हालतुनि तां संदसि वजूद में ॻहप पइजी विया हुआ। घणो सहण सबबि औरच बि न रहियो हो। सभ खां वॾी ॻाल्हि त क़दीम आसारनि वारे खाते में चङे उहिदे ते लॻल हूं दॿियल लहजे में पंहिंजी नाराज़गीअ जो इज़हार कयो हो। हफ़्ते खन खां पोइ चाचा जॾहिं हलण फिरण ऐं ॻाल्हाइण जहिड़ो थियो तॾहिं चयो हुअईं, हर इंसान विढ़ंदो आहे, कॾहिं पंहिंजे जिस्म सां, कॾहिं पंहिंजे ज़हन सां ऐं कॾहिं पंहिंजे ख़ामोशीअ सां। वेहण खे इंसान जी फितरत खां धार करे नथो सघिजे। इस्पताल में ई हुआसीं जो हिकिड़े ॾींहुं चाचा चयो हो, सभ खां तवील ऐं झटादार जंग ख़ामोश रही विड़बी आहे। उन जंग में इंसान जो घणो करे मुक़ाबिलो काइनात सां थींदो आहे। इस्पताल खां घर मोटी आयासीं। महीने खन खां पोइ चाचा ऑफिस वञणु शुरू कयो ऐं पोइ उन्हनि ई ॾींहंनि में मूं चाचा खे हिकु ज़बरदस्त जंग लड़ंदे ॾिठी। उहा जंग इन पंहिंजे ज़रिए जोटी हुई। मोहन जे दड़े जे म्यूज़ियम में रखियल नायाब शयुनि सां हथ चिरान जो खेसि शक पियो। अयूब खान जो दौर हो। दबड़ धौंस घुट ॿूसठ। चाचा जांच कई त ख़बर पयसि त कुझु वॾनि अमलदारनि जिन जे इशारनि ते मुल्क हली रहियो हो, शोकेस मां कुझु ठिकर जा रांदीका ऐं ज़ेवर कढाए विया हुआ। कुझु ॾींहं खां पोइ हू बहू असलूका रांदीका ऐं ज़ेवर ॿीहर शोकेसनि में रखी विया हुआ। चाचा कीमियाई तजियो करायो। काफ़ी तादाद में ठिकर जा रांदीका ऐं ज़ेवर नकली निकिता। उतां खां चाचा जी ॾाढ ॾमर ख़िलाफ़ जंग शुरू थी। हमदर्दनि सम्झायुसि त यार मुड़ी वञ, अजायो मारिजी वेंदे, कुझु बि हड़ हासिल करे न सघंदई। मोहन जे दड़े जा असलूका रांदीका ऐं ज़ेवर यूरोप जे क़दीम आसारनि वारनि खातनि ऐं दुकाननि ते लखें डॉलरनि में विकामी विया। चाचा ते हुकूमत जे एहलकारनि खे बदनाम करण जे ॾोह में केस हलियो। केस लाॻीतो 8 साल हलियो। चाचा रातियूं जागी कानून जे किताबनि जो मुतालो कंदो हो ऐं पंहिंजो केस पाण लड़ंदो हो। हाई कोर्ट में चाचा जे ख़िलाफ़ कुझु बि साबित थी न सघियो, पर संदसि ज़िंदगी जा 8 साल तारीख़ ऐं क़दीम आसारनि बाबति मुताले बदिरां पंहिंजी बचाव वारी जंग लड़ंदे ज़ाया थी विया। उन नुक़सान जो चाचा खे ॾाढो ॾुख थींदो हो। खेसि उन ॻाल्हि जो कतई ॾुख न हो त उहो 8 सालनि जे विच में संदसि हक़ तलफ़ी करे ॿियनि खे वॾनि उहिदनि ते तरक़ी ॾिनी वई हुई। उहिदनि जे मामले में हू कतई बेनियाज़ हो। चाचा खे आख़िर ताईं यकीन हो त मोहन जे दड़े वारे म्यूज़ियम में रखियल ठिकर जा रांदीका, थांव ऐं ज़ेवर वॾी तादाद में असलूका न आहिनि। असलूका रांदीका, थांव ऐं ज़ेवर ॿाहिरियनि मुल्कनि में वॾियुनि वॾियुनि क़ीमतुनि ते विकामी विया आहिनि। मोहन जे दड़े वारे म्यूज़ियम में रखियल नायाब शयूं वॾे तादाद में असुल शयुनि जो नकुल आहिनि। जंहिं शख़्स खे मूं उबतर हालतुनि में दम घुटींदड़ माहौल में कॾहिं मायूस ऐं मलूल न ॾिठो, तंहिं शख़्स खे मूं हिकु दफ़े ॾाढो उदास ॾिठो। पंहिंजे ट्रांसफर जो ख़त मूं खेसि पढ़ण लाइ ॾिनो हो। मूंखे रेडियो पाकिस्तान कराची तां बदिली करे इस्लामाबाद मोकिलण जो परवानो जारी कयो हुअऊं। कुझु देरि में चाचा पाण खे संभाले वरितो। चयो हुअईं, नौकरीअ में ईअं ई थींदो आहे, कॾहिं हिते त कॾहिं हुत। मां चाहिण जे बावजूदि पंहिंजी परेशानी लिकाए न सघियो हुउसि। चाचा तेज़ीअ सां पोढ़ो थी रहियो हो। खेसि हेकिलो छॾे वञणु मूं मुनासिब महसूस न पए कयो। चाचा मूंखे कुल्हे ते मुक हणंदे चयो, बाक़ी 2-3 सालनि जी ॻाल्हि आहे, रिटायर थी सिधो तो वटि हलियो ईंदुसि। पोइ रिटायर थियण खां पोइ चाचा इस्लामाबाद न आयो। खेसि इस्लामाबाद न वणंदो हो। इस्लामाबाद जी सावक, सफ़ाई ऐं ख़ामोशी ॾिसी चवंदो हो, इस्लामाबाद कुरिस्ताननि जो कब्रिस्तान आहे, साओ, साफ़ ऐं ख़ामोश। डॉक्टर इब्राहिम वारे अंदेशे खां पोइ मूं इस्लामाबाद में हिकु ॾींहुं सुख जो न गुज़ारियो हो। 2-3 महीने कराची मां चकर हणी ईंदो हुउसि। रिटायर थियण खां पोइ पेंशन कम्यूट कराए ऐं GP फंड जी रक़म जा पैसा वठी हू क्लिफ्टन वटि समुंड जे साम्हूं हिकु बिल्डिंग में फ्लैट ख़रीद कयो हो। शाम जो समुंड जे किनारे सां
आलीअ वारीअ ते पेर उघाड़ा करे पंधु कंदो हो। सॼो सॼो ॾींहुं ऐं राति जो देर ताईं तारीख़ ऐं क़दीम आसारनि ऐं रांदियुनि मुतलिक़ किताब ऐं रिसाला पढ़ंदो हो। बुख लॻंदी हुअसि त मानी खाईंदो हो, वरना न। जॾहिं बि 2 या 3 महीने कराची वियुसि, खेसि अॻ खां हीणो ॾिठुमि। नेठि उहा मनहूस घड़ी ॾाइण वांगुरु अॻियां अची बीठी, जंहिंजे तसवर खां मूं पंहिंजे रूह खे फना थींदे महसूसु कयो हो। कराचीअ मां मुंहिंजे वॾे भाउ जो ख़त आयो। लिखियो हुअईं, चाचा सख़्तु बीमार आहे, असीं हिन लाइ ओपरा आहियूं, हू असां लाइ ओपरो आहे, तूं अची संभालींसि। कराचीअ में मूं चाचा खे ॾाढो कमज़ोर ऐं निड़ीअ जी सख़्त सूर में मुब्तला ॾिठो। मूंखे ॾुख ऐं प्यार सां भाकुर पाईंदे चयो, मां अव्हां सां विढ़ंदुसि, मां अव्हां सां विढ़ंदुसि। इहा उमास जी ऊंदाही ऐं वहशतनाक राति हुई। समुंड अखियुनि खां ओझल हो, पर संदसि शोलियुनि जे शूह में अज़गैबी आवाज़ में हो। इहा समूरी राति 2 ॾींहं जे इंतज़ार में मूं जाॻंदे गुज़ारी हुई। 2 ॾींहं मां चाचा खे जिना पोस्ट ग्रेजुएट मेडिकल सेंटर ते वठी वियुसि। 3 ॾींहं संदसि मुख़्तलिफ़ टेस्ट वठंदा रहिया। 4थे ॾींहुं डॉक्टरनि यकीन सां संदसि निड़ीअ में कैंसर जी तस्दीक करे छॾी। उमीद जो आख़िरी वंझ छॾाइजी वियो, मुंहिंजो साह निकिरी वियो। चाचा ॾाढो उॿाणको टहक ॾेई मूं ॾांहुं ॾिठो। डप सबबि मुंहिंजे मुंहं जो पनो लही वियो हो। चाचा मुंहिंजे कुल्हे ते हथु रखंदे ॾाढे ॾुख वारे लहजे में चयो हो, ज़िंदगीअ जी रांदि कॾहिं कॾहिं पेनल्टी किक तां बि हाराए वहिबी आहे। अस्पताल खां घर ताईं सफ़र सहरा जो सफ़र थी वियो हो। घर पहुचण खां पोइ मूं चयो हो, मां अव्हां खे इस्लामाबाद वठी वेंदुसि। चाचा मुंहिंजी ॻाल्हि लवाईंदे चयो हो, समुंड खां सवाइ इस्लामाबाद में पाकिस्तान नेवी जो हेडक्वार्टर त हली सघे थो, पर मां न। मां समुंड खां परे रही न सघंदुसि। चाचा जूं क्लिफ्टन ऐं समुंड सां अणविसरंदड़ यादूं वाबस्ता हुयूं। संदसि संगतियुनि खां ॿुधो हुउमि त सिजु लहण खां पोइ चाचा अक्सर समुंड जे किनारे सां सी ब्रीज रेस्टोरेंट जे अङण में वञी विहंदो हो ऐं उस्ताद बरकत अली खान जी भेरवी ॿुधंदो रहंदो हो ऐं समुंड जे बेचैन शोलियुनि ॾांहुं ॾिसंदो रहंदो हो। तॾहिं चाचा रूप जे करे सिंध कॉलेज छॾे चुको हो। मूं चाचा खे चयो, मां अव्हां खे अकेलो छॾे न वेंदुसि। खिलण जी कोशिश कंदे चयाईं, हिन उमिरि में ख़ुदा जे वास्ते मुंहिंजी शादी न कराइजांइ। मां खिली न सघियुसि। माहौल अज़ियतनाक ऐं वढींदड़ हो। चयो हुयुमि, मां अव्हां खे इस्लामाबाद वठी वेंदुसि। रहे सरकारी हॉस्टलनि में। चाचा वरी बि मुंहिंजी ॻाल्हि लवाईंदे चयो हो, ऐं असेंबली जो इजलास थिए त टपड़ खणी वञी रहे के होटल या मोटल में। अहिड़ी खाना बदोशन वारी ज़िंदगी अॻु वणंदी हुई, हींअर न। अवी हलो त सही, इलाज कंदे चयो हुयुमि, अवी हलो त सही, मां मसवाड़ जी जाइ वठंदुसि। तकलीफ़, बेइंतिहा सूर ऐं परेशानी जे बावजूदि चाचा जी अखियुनि में रोशनीअ जी तजल्ली तरी आई। हिकु शर्त ते हलंदुसि। मूंखे अव्हां जो हर शर्त क़बूल आहे, ॿुधण खां सवाइ। हा, ॿुधण खां सवाइ। फ्री त न वेंदे? न। तस्दीक करण लाइ चाचा मुंहिंजी अखियुनि में ॾिठो हो। चयो हुअईं, अवल शादी कर। मूंखे ॾाढो ताजुब थियो हो। जॾहिं 25 सालनि जो हुउसि तॾहिं चाचा कॾहिं बि शादीअ जो ज़िक्र न कयो हो। ज़रे घटि 25 साल गुज़री वञण खां पोइ जॾहिं मूं चाचा वांगुरु मुकमिल हेकलाइन सां हमेशह लाइ ठाह करे छॾियो आहे ऐं ख़ामोशियुनि जी काइनात में पंहिंजे वजूद खे छॾे ॾिनो आहे, चाचा जो शर्त मूंखे अनोखो ऐं ओपरो महसूसु थियो। उन बारे में मूं घणी देर ताईं सोचियो हो। इंसान पंहिंजे तजुर्बनि ऐं ज़िंदगीअ में तर्ज़ अमल सबबि इनफ़रादी हैसियत में हर को नतीजो पाण भोगण लाइ तयारु रहंदो आहे, पर पंहिंजनि प्यारनि खे परे रखंदो आहे या परे रखण जी ख़्वाहिश कंदो आहे। चाचा जो मूंसां प्यार माण्हू मिसाल तौरु इस्तेमालु कंदा हुआ। 1 साल जो मसवस जो अम्मा ऐं बाबा खां मूंखे घुरी वरिताईं। रातियूं जागी, सूर सही, ममता खां मारियल कंहिं माउ वांगुरु मूंखे पालियो हुआईं। ज़िंदगीअ में कुझु बि न मेड़ियाईं। मां ई संदसि मीरास हुअसि। मूंखे त पक कोन्हे, पर मां सम्झां थो हू मुंहिंजी हेकलाई सबबि फ़िक्रमंद रहंदो हो। मां संदसि टियों वजूद हुअसि, पर मुंहिंजो टियों वजूद को बि न हो। केरु दर्द जी शिक सही आख़िरी घड़ी में मूं ताईं हलियो ईंदो। आख़िरी सफ़र ते उसण खां अॻु केरु मुंहिंजो ख़्यालु रखंदो। ऐं पोइ जॾहिं अखियुनि जी जोत ढरी थी वेंदी ऐं चप सुकी ठूठ थी वेंदा, तॾहिं केरु पाणीअ जी सिप साह में शामिल कंदो ऐं अलविदा चवंदो। छा पियो सोचीं? कुझु बि न। शादी कंदे न? खेसि जवाबु न ॾिनुमि। मूंखे पक हुई तूं फ्री वेंदे। मूं ॾांसि ॾिठो। जवाबु ॾियण बदिरां खांसि वराए पुछियुमि, अव्हां शादी छो न कई?
हिक लम्हे लाइ ॼण ॾुधी वियो। निरड़ ते अनेक गुंज उभरी गुम थी वियसि। ॾाढे अजीब मुर्क चपनि ते तरी आयसि। हू मूंखे वधीक प्यारो, सभाॼड़ो ऐं शफ़ीक नज़र आयो। वॾो साह खयईं, चयईं, वक़्त मोहलत ई न ॾिनी। 70 सालनि जी ज़िंदगी अखि शिंभ में गुज़री वई। मां हिकदमि उथी संदसि पासे खां वञी वेठो हुअसि। खेसि प्यार कंदे चयो हुअमि, कुझु बि गुज़री नाहे वियो चाचा, हीअ त शुरूआत आहे। उन मौज़ूअ ते वधीक कुझु ॻाल्हाइण मूं मुनासिब न सम्झो। समूरी राति मां संदसि इलाज बाबति सोचींदो रहियुसि ऐं समुंड जो एहतिजाज ॿुधंदो रहियुसि। सुबुह थियण खां अॻु मूं फ़ैसिलो करे छॾियो हो त मां चाचा खे इस्लामाबाद ज़रूरु वठी वेंदुसि। सुबुह जी नेरनि ते खेसि पंहिंजे फ़ैसिले खां आगाह कयो हुयुमि। ॾाढे प्यार सां मुंहिंजो हथु पंहिंजे ॿिन्ही हथनि में झलींदे फ़क़ति एतिरो चयो हुअईं, पुट मुमकिन न आहे, वक़्तु गुज़री वियो आहे। हथु छॾाए वरितो हुउमि। समुंड तां इशारो कंदे चयो हुउमि, ही समुंड ॾिसो था चाचा, मां अव्हां जो टियों वजूद आहियां। कुझु ॻाल्हियुनि में अव्हां खे ॿ रतियूं सरस आहियां। मां समुंड में काहे पवंदुसि ऐं वरी मोटी न ईंदुसि। चाचा जी अखियुनि में मूं फ़िक्र जा तरवरा ॾिसी वरिता। इन वरी इनकार न कयो ऐं मूं सां गॾु इस्लामाबाद हलियो आयो। इस्लामाबाद वारो अरसो मुख़्तसर हो। वक़्तु ॼण अटक वटां वहंदड़ सिंधु दरिया हो, अटल, तेज़ ऐं फ़ैसिला कुन। मां वक़्त जे दरिया ॾाढो को बि तरबेला बंदि ऐं सख़र बेराज बीहारे न सघियुसि। पॉली क्लिनिक, CDA हॉस्पिटल, जनरल हॉस्पिटल ऐं कैंटोनमेंट हॉस्पिटल ऐं को स्पेशलिस्ट न छॾियुमि। उमीद जो को दर अहिड़ो न हो जंहिंखे न खड़कायुमि। को ॾस को गस अहिड़ो न हो जंहिंजी तलाश में न निकितुमि। पत्थर पूॼियुमि, पत्थरनि जो ख़ालिक पूॼियुमि, कुझु हड़ हासिल न थियो। लहंदड़ सिज ॿीहर चढ़ी न सघियो। हिकिड़े ॾींहुं चाचा चयो, अबा रोहिड़ी हलबो। ॾुख भॻल शीशे वांगुरु रूह में चुभी वियो। घणो अॻु ॻाल्हायल चाचा जो जुमिलो मुंहिंजे ज़हन में पड़ादा करण लॻो। साह ॾिबो रोहिड़ीअ में ऐं दफ़न थिबो अम्मा जे भरिसां टकर वारे मुक़ाम ते। बौची खाने में चांहि ठाहींदे मूं आलियूं अखियूं उघी वरितियूं। चांहि जो कोप खणी मां संदसि पासे खां वेही रहियुसि। मूं कॾहिं बि न सोचियो हो त हू को हलियो वेंदो, कॾहिं बि न, हिक लम्हे लाइ बि न। फुटबॉल जे मैदाननि में अकेले सिर हारायल मैचूं खटण वारो, मुस्लिम लीग नेशनल गार्ड जी वर्दीअ खे बाहि ॾियण वारो, परशोत्तम जे घर ॿाहिरां 5 ॾींहं 5 रातियूं फसादनि सां वेहण वारो, फ्रेडरिक्स कैफेटेरिया ॿाहिरियां पंहिंजे दोस्तनि लाइ गुंडनि सां लहण वारो, मोहन जे दड़े जे क़दीम आसारनि लाइ अयूब शाहीअ जे आमरनि सां झंग जोटण वारो, विछोड़े खे अज़ली चाहत जी तकमील सम्झण वारो, हिकु ॾींहुं हलियो वेंदो। चाचा मुमकिन, नामुमकिन ऐं इम्कान जी हदनि खां आज़ाद हो। संदसि आख़िरी सफ़र ॾिसण लाइ मूं कॾहिं बि पाण खे ज़हनी तरह तयारु न कयो हो। उन ॾींहुं इस्लामाबाद में मूं पहिरियों दफ़ो दिलि जी कंहिं कुंड में संदसि रवानगीअ जी तस्दीक महसूस कई। हिकु लम्हे लाइ लॻो हुअमि त सीने में दिलि पिन निकितल ग्रेनेड वांगुरु फाटी पवंदी ऐं मुंहिंजे वजूद खे पुर्ज़ा पुर्ज़ा करे छॾींदी। चाचा खां अॻु मां हलियो वेंदुसि। मां संदसि रवानगी ॾिसी न सघंदुसि। मूं पाण में संदसि रवानगी ॾिसण जी हिमत ऐं सघ न सारी हुई। मूं पाण खे निबल ऐं कमज़ोर महसूस कयो हो। चाचा पंहिंजे हथु मुंहिंजे हथ ते रखी छॾियो हो। मां ॾांहुं ॾिसी न सघियो हुयुसि। हू लाॻीतो टिक ॿधी मूं ॾांहुं ॾिसंदो रहियो। पोइ तमामु झीणे आवाज़ में चयो हुअईं, जीअं हर ख्वाब खे ताबीर न मिलंदी आहे, तीअं हर चाहत जी तकमील न थींदी आहे। तूं शादी करे छॾिजांइ। सॼी उमिरि हेकलाइनि में हलंदे गुज़ारे छॾी हुअईं, पर मूंखे हेकलो ॾिसणु न पिए चाहियईं। मां कंहिं कंहिं वक़्तु सोचींदो आहियां, चाचा खे जेकॾहिं औलाद हुजे हा त हू हुननि सां एॾी मोहबत न करे हा जेतिरी मोहबत हिन मूं सां कई। जेतिरो प्यारु हिन मूंखे ॾिनो, शायदि पंहिंजे कंहिं ॿार खे न ॾेई सघे हा। हिन मुंहिंजे वजूद में पंहिंजो टियों वजूद ॾिसी वरितो हो। मां संदसि तोसी हुयुसि। ख़ासि रहिजी वियल गोल मूंखे करणा हुआ। क़ब्रिस्तान जहिड़ी ख़ामोशी ऐं बेहस राति में चाचा चयो, अबा हलण जी तयारी कजे। साॻीअ राति मूं फ़ोन ज़रिए सखर में डॉक्टर इब्राहिम सां ॻाल्हायो हो। चयो हुउमि, डॉक्टर इब्राहिम, मां चाचा खे वठी थो अचां। उनखां वधीक मां कुझु बि ॻाल्हाए न सघियो हुयुसि। इहा सॼी राति मूं जाॻंदे ऐं मार्गिला टकरियुनि जे झंग में लॻल बाहि ॾांहुं ॾिसंदे गुज़ारी हुई। रोहिड़ीअ ताईं पहुचंदे चाचा जी तबियत वधीक ख़राब थी वई हुई। आवाज़ ज़रे घटि बंदि थी वियो हुउसि। जिस्म बुख़ार में पुॼरी रहियो हुउसि। साहु तिखो तिखो हलणु लॻो हुउसि। डॉक्टर इब्राहिम
रोज़ानो रोहिड़ी हलियो ईंदो हो ऐं राति जो देर सां घर मोटी वेंदो हो। हिन वटि चाचा जो इलाज न हो। मां संदसि बेवसी खां बाख़बर हुअसि। इलाज ऐं सिहतयाबी वारी हद ताईं तमामु पोइती रहिजी वई हुई। चाचा जे सब्र ऐं कैंसर जे अज़ाब जे विच में हलंदड़ जंग डॉक्टर इब्राहिम ऐं मुंहिंजे लाइ हवास ख़ता कंदड़ हुई। हिकु राति बेइंतिहा तकलीफ़ जे बावजूदि चाचा जे चपनि ते मुर्क ॾिसी डॉक्टर इब्राहिम कुंभी वियो हो। मूंखे ॿांह खां छिकींदे सरबाटनि में चयो हुआईं, ही केरु आहे, ही केरु आहे? ऐं पोइ उहा राति बि आई जॾहिं डॉक्टर इब्राहिम सखर मोटंदे मूं ॾांहुं ॾिसी न सघियो हो। चयो हुआईं, अॼोकी राति मां एमरजेंसी वार्ड में हूंदुसि। मां मोटी चाचा जे भरिसां आराम कुर्सीअ ते वेही रहियो हुउसि। खेसि ॾाढी तकलीफ़ हुई। हू सब्र ऐं ख़ामोशी सां तकलीफ़ बर्दाश्त करे रहियो हो, पर संदसि तकलीफ़ मुंहिंजी बर्दाश्त खां ॿाहिरि हुई। तॾहिं अंदर जी इबादत गाह में मूं पंहिंजे रब आॾो ॿाॾायो हुयो। हिन शख़्स खां ज़िंदगी में रहिजी वियल गोल मूंखे करणा आहिनि। हिन जे हिसे जो बाक़ी रहियल अज़ाब मुंहिंजे हिसे में दाख़िल करे छॾ। इहो मुंहिंजो हक़ ऐं तुंहिंजो फ़र्ज़ु आहे। रोहिड़ीअ में बंदर ऐं बंदर वारी भित असांजे घर साम्हूं आहे। जॾहिं बि दरिया शाह में उथल आई आहे, पाणीअ खे असां पंहिंजे घर में काहींदे ॾिठो आहे। दरिया शाह जो ज़ोर सां पंहिंजी जाइ जी बुनियादनि में महसूसु कयो आहे। कननि जा कड़काड़ असां दर ॿाहिरां महसूसु कया आहिनि। उन राति बि ईअं महसूसु पियो थियो ॼण दरिया शाह बंदर जा बंद भञी रोहिड़ीअ में काहे पियो हो। गजगाह जो आवाज़ गुज़रंदड़ घड़ियुनि सां गॾु वधीक चिटो ऐं वधीक वॾो थींदो पियो वियो। ईअं पियो लॻो ॼण लोहे जो शाइर लखें गमसारनि सां गॾु पंहिंजे तहरीर जो आख़िरी नुहो पढ़ी रहियो हो ऐं दरिया में अखियुनि जे आब जो इज़ाफ़ो करे रहियो हो। दरिया शाह खे एॾे सोज़ सां वहंदे मूं पंहिंजी हयातीअ में कॾहिं बि न ॾिठो हो। अंदरि उदास, मन व्याकुल ऐं माहौल मातम कदे वांगुरु थी पियो हो। मूं चाचा जे नेड़ ते हथु रखियो। संदसि निरड़ खामी रहियो हो। मूं थर्मास मां बर्फ़ कढंदे पटी पिसाए संदसि नेड़ ते रखी। चाचा खां तमामु हल्को शिरक निकिरी वियो। हिन आहिस्ते आहिस्ते अखियूं खोले मूं ॾांहुं निहारियो। कोमायल चपनि ते मासूम मुर्क तरी आयसि। हीणो हथु मथे कयईं, कुझु चवणु चाहियईं पर चई न सघियो। मूं संदसि हथु पंहिंजनि ॿिन्ही हथनि में झले अखियुनि ताईं आंदो। चाचा अखियूं बंदि करे छॾियूं। बर्फ़ में थधे थियल ॿी पटी मूं संदसि नेड़ ते रखी। 10-12 पटियुनि खां पोइ हिन थधो साहु खयों। अधु खुलियल अखियुनि सां हू छित ॾांहुं ॾिसणु लॻो। अहिड़े नमूने छित ॾांहुं ॾिसणु मूंखे बेचैन करणु लॻो। ॿई गोॾा फर्श ते ऐं ॿाहूं खट जे पाटीअ ते रखी मूं पंहिंजो मुंहुं संदसि मुंहुं भरिसां विहण जे वेझो करे छॾियो। खेसि आहिस्ते सॾु कयुमि, चाचा। मुंहिंजो सॾु ॿुधी अखियूं खोले छॾियईं। निरण तां पाणीअ में आला थियल वार परे कंदे खांसि पुछियुमि, कीअं पिया महसूसु करियो? जवाब में चपनि ते ॾाढी अजीब मुर्क तरी आयसि। मूंखांसि पुछणु चाहियो, उहे कहिड़ा मरहला आहिनि जिन मां गुज़रण खां पोइ इंसान बहादुरी ऐं सब्र जे उन इंतिहा खे पहुचंदो आहे जिते हू हर अज़ाब, तकलीफ़ ऐं मौत खे मुंहं ते मुर्क आणे क़बूल कंदो आहे। पर मां खांसि कुझु बि पुछी न सघियुसि। चाचा तमामु झीणे, कमज़ोर ऐं निबल आवाज़ में चयो, अबा वक़्तु केतिरो थियो आहे? मुंहिंजी लूंहं लूंहं कांडारजी वई। वाच में वक़्तु ॾिसंदे चयुमि, 10:30 थिया आहिनि। साॻे नुंहं में पुछाईं, ॿाहिरि को आयो त नाहे? सुदको मुंहिंजे निड़ीअ में अटकी पियो। चयुमि, न चाचा। चाचा अखियूं बंदि करे छॾियूं। मूं पंहिंजा चप संदसि नेड़ ते रखी छॾिया। चाचा जो झीणो आवाज़ ॿुधुमि, अबा रोई त न पियो? न चाचा, अबा न रोइजांइ। मां आराम कुर्सीअ तां उथी संदसि पेरांदीअ खां वञी बीठुसि। ॾिसंदो रहियुसि। हेठि झुकी संदसि पेरनि खे प्यार कयुमि। चाचा पंहिंजो हीणो हथु अहिड़े नमूने मथे कयो ॼण सॾु कंदो हुजे। फिरी वञी पासे खां वेठोमांसि। तमामु कमज़ोर आवाज़ में चयईं, अबा ॿाहिरि को आयो आहे? को बि कोन्हे, तूं ॾिसी अचु। संदसि दिलि रखण लाइ ॿाहिरियों दर खोले ॿाहिरि निहारियुमि। मोटी अची खेसि ॿुधायमि, ॿाहिरि को बि कोन आहे। थधो साहु खयईं, पोइ कमज़ोर आवाज़ में पुछाईं, वक़्तु केतिरो थियो आहे? वाच में वक़्तु ॾिसंदे चयुमि, 11:15 थिया आहिनि। थधो साहु खणी चाचा अखियूं बंदि करे छॾियूं। संदसि साहु तिखो हलंदे हलंदे मुंझणु लॻो। उहो नक बदिरां वात मां साहु खणणु लॻो। मूं चमचे सां पाणीअ जा 2-3 फुड़ा संदसि वात में विधा।
हिन वात बंदि करे छॾियो ऐं वरी नक मां तकिड़ा तकिड़ा साह खणण लॻो। कुझु देरि खां पोइ मूंखे संदसि साह मां हैबतनाक आवाज़ ॿुधण में आयो, ॼण साह जी नलकियुनि में कुझु फासी पियो हुउसि। 10-15 मिंटनि खां पोइ संदसि साह मां खोंगरे जहिड़ो आवाज़ ढरो थींदो वियो, ॼण मुहरको ख़तमु थियो। कुझु देरि अॻु जंहिं जंग में रिण गजियो ऐं राड़ो थियो हो, सा जंग ॼण अंजाम खे पहुती। चाचा जो साहु आहिस्ते आहिस्ते हलण लॻो। संदसि निरण ऐं चेहरे ते पघर ॾिसी मुंहिंजी दिलि झंड जे ॿिनि पुड़नि में चिचिरजी वई। मूं दरीअ खां ॿाहिरि आसमान ॾांहुं ॾिसंदे चयो, हिन दिलबर इंसान जे सब्र खे एॾो न आज़माई हा। दरिया छा केर वांगुरु गजगोड़ कंदो रहियो, सदियुनि जी शिदत सां वहंदो रहियो। भायुमि हिन दफ़े दरिया ॿई शहर रोहिड़ी ऐं सखर पाण सां पटे खणी वेंदो, कुझु बाक़ी न रहंदो। बखर वारे कुन में वॾो ठका थियो, ॼण को गोराब टकर सां मथो हणी टुकड़ा टुकड़ा थी वियो। तॾहिं मूं ॿाहिरियों दर खड़कंदे ॿुधो। मूंखां ज़रे घटि छिरकु निकिरी वियो। मूं मुंहुं वराए चाचा ॾांहुं ॾिठो। हू ॼण गहरी निंड में सुतल हो। संदसि साहु तमामु आहिस्ते आहिस्ते हली रहियो हो। कमरे मां निकिरी विरांडो लंघी मूं ॿाहिरियों दर खोले छॾियो। 50-55 सालनि जी हिकु मानाइती ऐं बाज़ारी औरत बीठी हुई, ॾाढी थकल ऐं परेशान पई ॾिठी। एतिराम सां चाचा जो नालो खणंदे पुछियईं, ही संदन घर आहे? हा, दर आॾो हटंदे चयमि, अंदरि अचो। अंदरि ईंदे चयईं, गुज़िरियल 24 कलाकनि मां 20 कलाक सफ़र में गुज़ारिया अथमि। शहदादपुर वटि इंजण ख़राब न थिया त मां शाम धारे पहुची वञा हा। खांसि ब्रीफ केस वठी मेज़ ते रखियमि। कपिड़नि तां मिटी छंडींदे चयईं, सर सां मिलण लाइ मां कराची वई हुयसि, उतां ख़बर पई त सर रोहिड़ीअ में आहिनि। रुमाल सां अवल अखियूं ऐं पोइ ऐनक जा शीशा साफ़ कंदे हिन मूंखां पुछो, तूं सर जो? हिन जुमिलो अध में छॾे ॾिनो। चयुमि, मां संदसि भाइटियो आहियां। चयईं, मां मीरा कॉलेज जी प्रिंसिपल आहियां। सर कीअं आहिनि? अंदरे कमरे ॾांहुं वधंदे चयमि, अचो। विरांडे में रखियल पंहिंजो सूट केस खोलींदे हिन चयो, सिंध कॉलेज कराचीअ में मां सर वटि पढ़ंदी हुयसि। हिकु लहज़े में मूं इम्कान जी सरहदनि खां अॻिते नामुमकिन खे मुमकिन थींदे ॾिठो। काइनात जो हर आवाज़ बेआवाज़ थी वियो। सभु कुझु पंड पढ़ण थी वियो। को घिंड, का सदा न रही। तस्दीक जी ज़रूरत न रही। मां अचरज बेयकीनियो अचां फ़क़ति हिकु लफ़्ज़ उचारे सघियुसि, अवी। ब्रीफ केस मां रुमाल कढंदे चयईं, मुंहिंजो नालो रूप आहे। मां ज़रे घटि डोड़ंदो अंदरे कमरे ॾांहुं वधी वियुसि। फर्श ते गोॾा खोड़ींदे ऐं चाचा खे मिठियूं ॾींदे ऐं प्यार कंदे चयमि, चाचा, चाचा, ॾिसो त सही, ॾिसो त सही, अव्हां सां केरु मिलण आयो आहे? मूं कंध वराए ॾिठो। रूप कमरे जे दर में बीठी हुई। अखियुनि में वहशत हुअसि। चप अहिड़े नमूने धार थी विया हुअसि, ॼण अंदर मां उथली आयल आह संदसि वजूद मां धार थींदे थींदे रहिजी वई हुअसि। मूंखे बांह खां वठी आराम कुर्सीअ ते वेहारे छॾियो। हू बेइंतिहा गम वचां चाचा ॾांहुं निहारण लॻी। चाचा जो समूरो चहिरो ऐं जिस्म पघर में आलो थी वियो हो। कुझु देरि अॻु बुखार में पुॼंदड़ जिस्म ठरी वियो हुउसि। समूरा बंद भॼी पिया। चाचा खे गराठड़ी पाए ऐं रोईंदे चयमि, हिकु दफ़ो अखियूं खोले त ॾिसो, अव्हां सां केरु मिलण आयो आहे? ॾिसो त सही चाचा, अव्हां ॾिसो त सही। उझामंदड़ साहनि में मूं चाचा खे हिकु वॾो साह खणंदे ॾिठो। अधु अखियूं खोले हिन मूं ॾांहुं ॾिठो। खेसि निरड़ गलनि ऐं खाधीअ ते प्यार कंदे चयमि, ॾिसो त अव्हां सां केरु मिलण आयो आहे? चाचा रूप ॾांहुं ॾिठो ऐं पोइ अहिड़े नमूने अखियूं बंदि करे हमेशह लाइ आलोप थी वियो, जो ख्वाबनि खां सवाइ वरी किथे बि नज़र न आयो।